बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ईद मुबारक हुजे तव्हां सभिनी खे। खैर सां असांजा रमज़ान जा रोज़ा सभु पूरा थी विया ऐं ईद थी वई। ईद खां पोइ असां 4 ॾींहं मोकल कईसीं। 4 ॾींहंनि खां पोइ अॼु असांजो क्लास नंबर 8 शुरू थींदो ऐं इंशा अल्लाह ताला हाणे विच में अहिड़ी क़िस्म जी का बि मोकल कोन्हे को। असांजो फोकस रहंदो त असां जल्द खां जल्द पंहिंजो कोर्स खे कंप्लीट कयूं त जीअं वरी असां फर्दर वरी अर्निंग वारे पासे वञूं। हिन जे करे जेके जेके बि असांजा शागिर्द आहिनि उन्हनि खे मां इहा ई ॻाल्हि कंदुसि त बाबा हाणे पंहिंजे प्रैक्टिस ते फोकस कयो ऐं त जीअं माना तव्हां बि जल्दी जल्दी सिखंदा वेंदव त बेंच जेका आहे सॼी असांजी उहा कंप्लीट सुठे तरीक़े सां हलंदी वेंदी। क्लास नंबर 17 जा पार्ट 2 ठाहिया जंहिंमें असां मां तव्हांखे तस्वीर ॾिनी। तस्वीर ॾियण खां पोइ असां हिन तस्वीर खे कस्टमाइज़ पिया कयोसीं। डिव ब्लॉक लॻाए डिव टैग लॻाए असां हिनखे सॼे पेज खे डिवीज़न कयासीं नंढा नंढा। इमेज टैग ताईं आया हुआसीं। उमेदु इहा ई आहे त तव्हांखे इहो सॼो सम्झ में अची वियो हूंदो जेको बि असां ठाहियोसीं ऐं तव्हां हुन ते प्रैक्टिस बि कंदा हूंदव ऐं तव्हांखे ईज़ी लॻो हूंदो छो जो मूं तमामु सवलो तरीक़े सां सम्झायो। अॼु असांजो क्लास नंबर 8 आहे। हिन में 2 लाइनूं हे मां हिनखे स्किप कयां थो छो जो सफ़ा ईज़ी आहिनि। हाणे तव्हांखे अची वेंदियूं इंशा अल्लाह ताला। जेके फीडबैक तव्हां सभिनी ॿारनि जा मूंखे मिलिया आहिनि उन्हनि जे हिसाब सां त तव्हांखे इहा शइ हाणे तकलीफ़ न अचे। जेकी इमेज लॻाइनि ऐं हेठां होम अबाउट इहे लिखणु इहे डायरेक्ट लिखिबा, इन में कोई इशू न आहे। हिनखे असां हिते ई बंदि था कयूं। वेबसाइट ते ईंदासीं। वेबसाइट ते क्लास 8 जा मां तव्हां लाइ नोट्स ॾेई छॾिया आहिनि। क्लास 8 में डाउनलोड करे छॾींदव तव्हां नोट्स। डाउनलोड करे छॾिया मूं। हिनखे थोरो मां ज़ूम कयां त जेको सबक़ु तव्हांखे लेसन चङी तरह सम्झ में अची वञे। अॼोको जेको असांजो टाइटल आहे उहो आहे वीडियो टैग ऐं ऑडियो टैग। नालनि मां ई ज़ाहिर आहे त हिन में अॼोके सबक़ में असां पंहिंजे वेब पेज ते ऑडियो कीअं लॻाईंदासीं ऐं वीडियो कीअं लॻाईंदासीं, उहे फाइल असां पंहिंजे वेबसाइट ते कीअं हलाईंदासीं उन्हनि जे बारे में आहे। उनजी डेफिनेशन मूं ॾेई छॾी आहे। वीडियो टैग HTML में वीडियो दाख़िल करण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। उन सां ब्राउज़र अंदरि वीडियो खे बग़ैर कंहिं इज़ाफ़ी प्लग जे हलाए सघूं था। माना को एक्स्ट्रा असांखे प्लग इन यूज़ न करिणो पवंदो। डायरेक्ट ब्राउज़र ते ई असांजो वीडियो उहो प्ले थींदो। उनजो मां सोर्स कोड मां ॾेई छॾियो आहे तव्हांखे जंहिंमें माना ते वीडियो टैग ओपन थिए थो, कंट्रोल्स इहे सभु पढ़ंदासीं। हाणे उन खां पोइ आहे सोर्स। वीडियो टैग त असां लॻाईंदासीं। वीडियो टैग खां पोइ असां उनखे सोर्स ॾींदा आहियूं। जीअं असां इमेज में SRC ॾींदा आहियूं ईअं ई वीडियो में सोर्स SRC टैग ॾींदासीं। उन जे अंदरि असां उन वीडियो जी लिंक या वीडियो जी लोकेशन रखंदासीं। SRC टैग खां पोइ एट्रीब्यूट्स आहिनि। एट्रीब्यूट्स ॾिसो न, एट्रीब्यूट्स HTML में कंहिं बि टैग खे इज़ाफ़ी सेटिंग करण लाइ उते असां एट्रीब्यूट यूज़ कंदा आहियूं। मिसाल जी ॻाल्हि, हाणे इमेज आहे, इमेज में कुझु एट्रीब्यूट्स हूंदा आहिनि, वीडियो में एट्रीब्यूट्स हूंदा आहिनि। हाणे त वीडियो त असां रखियोसीं, उन जा कंट्रोल्स कीअं हुजनि, साइज़ कीअं हुजे, बैकग्राउंड उनजो कीअं हुजे, उन में थंबनेल हुजे या न हुजे, उहे सभु एट्रीब्यूट वरी असां एट्रीब्यूट में सेट कंदासीं। हाणे एट्रीब्यूट कहिड़ा आहिनि? पहिरियों आहे कंट्रोल्स। कंट्रोल लिखंदासीं वीडियो टैग जे अंदरि त कंट्रोल अची वेंदो। कंट्रोल सां माना बटण अची वेंदा आहिनि, प्ले वारा, पाज़ वारा। ऐं हिन खां पोइ आहे ऑटो प्ले। ऑटो प्ले सां माना इहो थींदो त जेको तव्हांजी वेबसाइट ते ईंदो त ऑटोमेटिकली तव्हांजो वीडियो हली पवंदो। जीअं असां फेसबुक वग़ैरह ते ईंदा आहियूं त वीडियो ईंदो आहे त ऑटो प्ले थी वेंदो आहे। इन खां पोइ आहे लूप। लूप मतिलबु त हाणे उहो वीडियो जेको आहे तव्हांजी वेबसाइट ते मुसलसल पियो हले, बैक टू बैक बैक टू बैक बैक टू बैक पियो हले। ऐं उन खां पोइ आहे म्यूटेड। म्यूटेड आहे त बाबा तव्हांजो जीअं वीडियो डायरेक्ट हले त म्यूट हले, उन में आवाज़ न अचे, ख़ाली वीडियो हले, आवाज़ न अचे। उन खां पोइ आहे पोस्टर। पोस्टर इहो आहे त जीअं माना
को बि माण्हू डायरेक्ट पहिरियां तव्हांजे वीडियो ते अचे त उनखे पहिरियां थंबनेल ॾिसण में अचे, को न को माना त वीडियो जो टाइटल ॾिसण में अचे, प्ले करे त पोइ वीडियो हले। इहो पोस्टर एट्रीब्यूट्स मां थींदो ऐं बसि इहो ई आहे। इन खां पोइ असांजा ऑडियो आहिनि ऐं कुझु इज़ाफ़ी टिप्स ॾिनियूं आहिनि त जीअं MP4 फॉर्मेट सभ खां वधीक सपोर्ट थींदो आहे वीडियो में MP4 ऐं वेबएम ऐं OGG बहितर कंप्रेशन सां हल्को वज़न मुहैया कनि था। माना जेके फाइल असांजा वीडियो जा एक्सटेंशन्स हूंदा आहिनि, MP4 आहे, MPEG आहे, 3GP हूंदा आहिनि, वेव हूंदा आहिनि, MKV हूंदा आहिनि। उन में चए थो जेको MP4 आहे ब्राउज़रनि ते या मोबाइलनि ते घणनि ते MP4 बिल्कुलु परफेक्ट हलंदो आहे। ऐं हल्का जेके वीडियो हूंदा आहिनि उहे WebM या .OGG जा हूंदा आहिनि। ऐं हमेशह वीडियो जी साइज़ घटि रखिबी आहे, उनखे कंप्रेस कबो आहे। अॻिते हलंदो तव्हां सिखी वेंदो त वीडियो खे असां कंप्रेस कीअं कंदा आहियूं या कंप्रेस छा हूंदो आहे। अॻिते हलंदासीं इंशाअल्लाह ताला असां चङी तरह उन शयुनि खे सम्झंदासीं। उन खां पोइ ऑडियो टैग आहे। ऑडियो टैग साॻियो आहे, जीअं वीडियो रखंदासीं उन जॻह ते ऑडियो रखंदासीं। ऑडियो जो ऑडियो टैग हूंदो आहे। ऑडियो जा बि साॻी तरीक़े सां एट्रीब्यूट साॻा वीडियो वारा ऑडियो में आहिनि, साॻा ई आहिनि, मोस्टली साॻा आहिनि, को घणो उन में चेंजिंग कोन्हे का। सो हलूं था पंहिंजे क्लास ते, टाइम घणो ज़ाया नथा कयूं त जीअं क्लास नंढा खां नंढा शार्ट खां शार्ट करे असां हलाईंदा वञूं त कमु हलंदो वञे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल मां हिते चवां थो त इमेज वारी जॻह ते हिते असां रखूं था को न को वीडियो रखूं था। त हे इमेज असांजी आहे रो 3 या हे बल्कि लॻानी वेलफेयर ट्रस्ट रो 1 हे DSF हे आहे या इमेज टैग। हिन इमेज टैग खे मां हितां ड्रायांसि थो। इमेज टैग खे हिते मूं ड्राए छॾियोमांसि। हिते मां लिखां थो वीडियो वीडियो टैग लॻायोमांसि। डायरेक्ट सोर्स टैग न खयो आहे, इनखे मां ड्रायांसि थो, इंटर थो कयां। हाणे हिते मां लिखां थो SRC सोर्स बि लॻाए, हितां बि लॻाए सघो था, या न त तव्हां वरी जेको हुन पहिरियां ई मूंखे ॾिनो हो हितां बि हिन जे अंदरि बि तव्हां लिखी सघो था। हिते बि तव्हां माना पंहिंजी जेका लिंक आहे या लोकेशन आहे हिते बि लिखी सघो था ऐं होॾे बि लिखी सघो था। उहो डिपेंड करे थो तव्हांखे जेको ईज़ी लॻे। या वरी तव्हां हिते जेको सोर्स आहे, सोर्स जे विच में हाणे ॾिसो न, मां तव्हांखे पहिरियां बि सम्झायो हो त जेके असां तस्वीरूं या जेका असां डेटा पंहिंजी वेब पेज में लॻाईंदासीं त असां उहे उन फोल्डर में असां रखंदासीं जंहिं फोल्डर में असांजी वेबसाइट ई बाक़ी डेटा पई आहे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल असां चऊं था मां हिनखे हिते BRT वारे डेटा में हिकु क़ुर जो वीडियो रखियो आहे, ॿियो MP4 जो रखियो आहे, ॿियो हे वीडियो रखियो आहे MKV जो। पर मोस्टली मूं तव्हांखे दसियो त जेके असांजा वीडियो आहिनि उहे असांजा वीडियो MP4 या WebM जा हलंदा आहिनि। सभु ब्राउज़र सफ़ारी आहे, ओपेरा आहे या गूगल क्रोम आहे या इंटरनेट एक्सप्लोरर आहे, जेके बि वेब ब्राउज़र हूंदा आहिनि इहे MP4 वीडियो सपोर्ट कंदा आहिनि। इन जे करे तॾहिं जॾहिं बि तव्हां मोस्टली तव्हां रखो वीडियो वेबसाइट ते त MP4 में रखंदा कयो ऐं उनजी जेका साइज़ आहे घटि रखंदा कयो, या वरी WebM या वरी OGG रखंदा कयो। त हिते असां सोर्स में आयासीं। सोर्स में मुंहिंजो क़ुर जे नाले सां वीडियो आहे, मां त क़ुर जे नाले सां वीडियो रखंदुसि। जीअं मां एंटर कंदुसि त मुंहिंजो वीडियो हिते अची वेंदो। मां ब्राउज़र में तव्हांखे ॾेखारियां थो त मुंहिंजो वीडियो जेको आहे हिते अची वियो सॼो वीडियो। पर हाणे ॾिसो वीडियो सॼो मुंहिंजो अची वियो आहे, सॼो हुन फुल साइज़ खईं आहे ऐं हिन जे अंदरि कुझु बि कोन्हे को। हिते मथां डाउनलोड वीडियो मूंखे अचे थो त बाबा तव्हांजो वीडियो अची वियो आहे, पर हिते का बि शइ कोन्हे, प्ले वारा बटण कुझु बि कोन्हनि। उन लाइ मूंखे छा करिणो आहे? हाणे असां उन लाइ असां हिनखे ॾींदासीं जेके असांजा वीडियो जा कंट्रोल्स आहिनि, कंट्रोल्स ॾींदासीं। हाणे हुन MP4 वारे नाले खां ॿाहिरि निकिरी असां हिते लिखंदासीं कंट्रोल्स लिखी इंटर कंदासीं त हिन में असांजा हिते
हिते माना ते बटण अची वेंदा ॾिसो हे अची विया बटण हाणे मां हितां प्ले थो कयां त मुंहिंजो हे वीडियो चालू थी वियो पर हाणे ॾिसो सॼो वीडियो सेटिंग आउट आहे हिनजी सॼी सेटिंग आउट आहे सॼो मुंहिंजो पेज ॻाल्हाए वेठो आहे मां हिनखे छा थो कयां हिनखे हितां बंदि थो कयां ऐं हिनखे हिते मां ॾींदुसि विड्थ थो ॾियांसि विड्थ मुंहिंजी हिन पुराणी जेका तस्वीर हटाई इन जी 800px फॉर एग्ज़ाम्पल 800px ऐं हाइट हुयसि हिन जी 220px 220px हाणे हे सिर्फ़ु उन ई माना त सेक्शन में अची वियो जंहिं सेक्शन में असांजी माना त इमेज हुई हाणे मां हिनखे रिफ्रेश करे तव्हांखे ॾेखारियां थो ॾिसो हाणे हे हिते अची वियो हाणे हिन जा ब्राउज़र अची विया कंट्रोल्स अची विया कंट्रोल वारे एट्रीब्यूट्स आहे हिनखे मां अॻिते कंदो थो वञा त हे अॻिते थींदो वेंदो हेॾा म्यूट बि करे सघूं था हेॾा फुल स्क्रीन बि करे था सघूंसि असां ऐं वरी हेॾा अनम्यूट बि करे था सघूंसि ठीकु आहे हेॾा वरी साॻी स्क्रीन घटि हे कंट्रोल्स किथां आया असां एट्रीब्यूट ॾिनोसीं वीडियो टैग जे अंदरि ही कंट्रोल्स वारो कंट्रोल्स खां पोइ हाणे असांजा ॿिया कहिड़ा एट्रीब्यूट्स आहिनि हिन में हाणे वरी मां तव्हांखे वापसि ईंदासीं असां पंहिंजे नोट्स जी तरफ़ त हाणे वीडियो त असां लॻाए छॾियोसीं सोर्स बि ॾेई छॾियोसींसि ऐं हाणे असांजा आहिनि सोर्स वीडियो थी वियो एट्रीब्यूट्स हाणे वीडियो कंट्रोल्स मूं ॾेई छॾियो इन खां पोइ आहे ऑटो प्ले हाणे मां वरी ईंदुसि वापसि हिते ई असां लिखंदासीं वीडियो टैग जे अंदरि ऑटो प्ले खे जीअं हणंदुसि त मुंहिंजो जेको वीडियो आहे जीअं ई माना केर बि वेबसाइट ते ईंदो ऐं वेबसाइट खे एंटर कंदो त मुंहिंजो वीडियो ऑटो प्ले थी वेंदो वरी ऑटो प्ले खां पोइ वरी असां ईंदासीं वापसि इन खां पोइ असांजो जेको आहे हे वीडियो ऑटो प्ले ॾिसो मिसाल ॾिनोमांव वीडियो ऑटो प्ले इन खां पोइ आहे लूप वीडियो लूप माना की मां ॾिसो मां तव्हांखे ॾेई छॾिया आहिनि जेके बि तव्हांजा मिसाल वग़ैरह आहिनि मां सभु तव्हांखे ॾेई छॾिया वीडियो हे लूप इनखे मां साॻियो ऑटो प्ले वारो ई कॉपी कयो आहे थोरो मां हितां ड्रायांसि छो जो मुंहिंजे इंटरनेट थोरी स्पीड घटि आहे जेको मूं वीडियो रखियो आहे वीडियो मूं ॾाढो हैवी रखियो आहे तव्हांखे सम्झाइण लाइ फुल माना त 4K में आहे इनजे करे थोरी लोडिंग थो करे जंहिंमहिल तव्हां इन में रखोसि त कोशिशि कजो त तव्हां पंहिंजो साइज़ घटि रखिजोसि वीडियो जी हाइट ऐं विड्थ सेट थी वई आहे ऐं इन खां पोइ असां ईंदासीं वरी वापसि हाणे हिकु त इहो तरीक़ो आहे जेको मूं तव्हांखे हींअर ॾसियो त हिन में असां कहिड़े हिसाब सां लॻायूं था अगरि मां ॿियो बि हिकिड़ो तरीक़ो आहे वीडियो टैग लॻाइण में मां हिन सॼे टैग खे ड्राहियां थो जेको पहिरियां मूं तव्हांखे ॾेखारियो हाणे फॉर एग्ज़ाम्पल मां त वीडियो टैग ॾिनो वीडियो टैग ओपन हिनखे सोर्स खे मां हितां ड्राए थो छॾियां सोर्स खे ड्राए छॾियो हिनखे लाइन ॾिनीसीं ॿी माना वीडियो टैग ओपन वीडियो टैग क्लोज़ हिते मां लिखंदुसि सोर्स टैग अची वियो हाणे इन सोर्स टैग जे विच में हिते विच में कर्सर आणींदासीं स्पेस ॾींदासीं त उन सोर्स जे विच में असांखे छा करिणो आहे हिते असांखे पंहिंजो जेको वीडियो आहे उनजो जेको SRC लिखंदासीं माना सोर्स इंटर कंदासीं हिते असां पंहिंजो जेको वीडियो जो नालो आहे मुंहिंजो जीअं Quran.5 MP4 अची वियो मां इंटर कयो मुंहिंजो वीडियो हेॾे अची वियो हेॾे असां हिनखे हितां मां रिफ्रेश कंदुसि त मुंहिंजो हिते वीडियो अची वियो ठीकु आहे पर
कंट्रोल्स विया हलिया कंट्रोल्स मुंहिंजी पुराणे टैग में लॻियल आहे पर हाणे कंट्रोल हाणे असां हिते न ॾींदासीं कंट्रोल हाणे ॾींदासीं असां वीडियो टैग में छो जो असां वीडियो खे असां कंट्रोल था ॾियूं वीडियो टैग जेको ओपनिंग टैग आहे उन में अंदरि ईंदासीं उते लिखंदासीं CONT कंट्रोल्स इंटर पोइ बराबरि जी निशानी ॾेई छॾींदासीं स्पेस हाणे असांजो हे कंट्रोल्स वारो एट्रीब्यूट बि लॻी वियो हाणे असांजो ॾिसो कंट्रोल वारो एट्रीब्यूट लॻी वियो हाणे इन खां पोइ आहे माना त एट्रीब्यूट असांजो प्रीलोड हाणे प्रीलोड छा कंदो आहे प्रीलोड कॾहिं कॾहिं महिल तव्हां ॾिसंदा आहियो त कहिड़ियूं वेबसाइटूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां जीअं खोलींदो त फीथो पियो गोल फिरंदो आहे बफरिंग कंदो आहे वीडियो बफरिंग कंदो आहे स्लो हलंदो आहे बफरिंग कंदो आहे के वेबसाइटूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके माना ऑटोमेटिकली पहिरियां ई माना जीअं ई पेज स्टार्ट थींदो आहे त पहिरियां वीडियो माना सॼी पर तव्हांजी डेटा छिके वीडियो खे ॾींदा वीडियो सॼो तव्हांजे पेज में लोड थी वेंदो उन खां पोइ जीअं ई तव्हां क्लिक कंदव क्लिक करणु शर्तो वीडियो बीहंदो कोन वीडियो पियो हलंदो माना पहिरियां बफर थी वेंदो आहे प्री लोड थी वेंदो आहे त उनखे असां मां चइबो उनखे एट्रीब्यूट कीअं लॻाईंदासीं इहो असां प्री लोड लिखियोसीं इंटर करे इज़ इक्वल निशानी अची वई प्री लोड हिते असां लिखंदासीं ऑटो प्रीलोड ऑटो करे छॾियोसीं हाणे ऑटो सां छा थींदो मां असां अचूं था पेज ते हाणे मां हिनखे रिफ्रेश थो कयां पर हिनखे पहिरियां साइज़ जेका आहे उहा साइज़ घटायूं था पोइ तव्हांखे चङी तरह ख़बर पवंदी साइज़ हिनखे मां विड्थ थो ॾियांसि 800px ऐं हाइट असां ॾिनीसीं 220px ठीकु आहे त हाणे हिनखे हिते ई मां रिफ्रेश कंदुसि ॾिसो पहिरियां हीअ जेका मुंहिंजी लाइन हुई हिते पई अचे मां रिफ्रेश कंदुसि त हीअ लाइन जेका हूंदी आहे बफरिंग जी लाइन हूंदी आहे हीअ जेका हेसि ताईं ॾिसो बफर मुंहिंजो थी वियो रिफ्रेश कंदुसि मां वीडियो ॾिसो हीअ लाइन हेसि ताईं हाणे मां जीअं हलाईंदुसि वीडियो मुंहिंजो हलंदो वेंदो दफ़ो ठीकु आहे हे माना ऑटोमेटिक हिन बफर करे छॾियो पर हाणे प्री लोड सां गॾु मां तव्हांखे अॻुण तव्हांखे ॾिसियो ऑटो प्ले डायरेक्ट न लॻंदो आहे पहिरियां प्री लोड थींदो सॼो वीडियो उन खां पोइ ऑटो प्ले थींदो आहे त हिनखे वरी हाणे प्री लोड कयोसीं प्री लोड सां गॾु वरी मां हिनखे कयांसि ऑटो प्ले बराबरि निशानी इज़ इक्वल ठीकु आहे हाणे ऑटो प्ले हाणे मां हिनखे ॾिसो हाणे जीअं हिनखे असां हितां रिफ्रेश था कयूं रिफ्रेश कंदासीं पर मुंहिंजे हिन वीडियो में थोरो मसइलो आहे उहो डाउनलोड थियल आहे पर सही न आहे थियल डाउनलोड हिन करे ऑटो प्ले नथो थिए पर ऑटो प्ले तव्हांजो जेको टैग आहे इहो ई लॻंदो तव्हां सुबुह जो जीअं तव्हां प्रैक्टिस ते वेंदव त वेबसाइट तां किथां को बि तव्हां पंहिंजो खणंदव पंहिंजो को बि वीडियो लॻाईंदो ऑटो प्ले तव्हांजो हितां थींदो ऑटो प्ले खां पोइ एट्रीब्यूट जेको आहे उहो आहे म्यूटेड एट्रीब्यूट जीअं असां लॻाईंदासीं हाणे हिनखे मां रिफ्रेश कयां थो हाणे हिते ॾिसो हिते असांजो हे रिफ्रेश कंदुसि हिते ऑलरेडी म्यूट थियल आहे छो जो मुंहिंजे वीडियो में हिन में आवाज़ बि कोन्हे को माना विदाउट आवाज़ जे आहे वीडियो ई मूं ग़लति खयो आहे हालांकि मूंखे वीडियो ॿियो खणणु घुरिजे हा पर एॾो वॾो मसइलो न आहे तव्हां हिनखे चङी तरह गेन करे वेंदो म्यूटेड खां पोइ साॻी तरीक़े सां ॿिए जेके बि तव्हांजा आहिनि इन ई माना त पेज में एट्रीब्यूट उहे लॻाईंदो हाणे वरी असां चऊं था डिजिटल स्किल्स ते डिजिटल स्किल्स वारी लाइन मां हिनखे ड्रायां थो हिते मां चवां थो त ॿियो जेको असांजो आहे उहो ऑडियो टैग सोर्स खे मां ड्राहे थो छॾियांसि इंटर थो कयां ठीकु आहे हाणे मां चवां थो जेका असांजी रो 4 हुई जिते डिजिटल स्किल्स हुयो हुते असां ऑडियो टैग असां सोर्स लिखियोसीं सोर्स लिखी इंटर करे छॾियोसीं ऐं साॻी तरीक़े सां असां हिते सोर्स में पंहिंजो जेको ऑडियो फाइल आहे उहो ॾींदासीं ऐं असांजे डिजिटल स्किल वारो जेको आहे हिनखे ड्राथोसीं हिन ते असां लॻाईंदासीं ऑडियो टैग SRC खे मां हितां कटे थो छॾियांसि SRC खे कटे इंटर कयूं था
हिते मां ॾींदुसि सोर्स ॾेई सोर्स वारे टैग जे अंदरि SRC लिखंदासीं। SRC इज़ इक्वल टू, हाणे मां हिते ऑडियो लिखियो आहे पंहिंजे फोल्डर में, त मां ॾिसां कहिड़े नाले सां, सिंधू जे नाले सां सिंधू MP3। अच्छा, हाणे हिते हिकिड़ी ॿी शइ नोट कयो, कॾहिं कॾहिं माना ब्राउज़र खे तव्हांखे टाइप ॾसणी पवंदी आहे, त मुंहिंजो फाइल जी मिसाल जी ॻाल्हि, हे मुंहिंजो आहे सिंधू .mp3 मुंहिंजो छा आहे एक्सटेंशन आहे, उहो तव्हांखे कॾहिं कॾहिं टाइप ॾियणो पवंदो आहे। पुराणनि जेके विंडोज़ जा जेके हूंदा सिखंदा हुआसीं उन में, पर नवनि में हाणे घणी ज़रूरत न पवंदी आहे, ऑटोमेटिकली VS कोड वग़ैरह सभु खणी वठंदो आहे। हाणे मां जीअं ई सोर्स टैग ॾिनो, हिते मुंहिंजो कुझु बि ज़ाहिर कोन्हे को, ॾिसो मां सोर्स टैग हिते ॾेई छॾियो आहे, कोड मूं ॾेई छॾियो आहे, पर हिते ज़ाहिर कोन्हे, कोड अची वियो आहे। ज़ाहिर तॾहिं थींदो जॾहिं असां ऑडियो टैग जे अंदरि में ऑडियो एट्रीब्यूट या कंट्रोल्स ॾींदासीं। असां कंट्रोल्स ॾींदासीं, कंट्रोल्स जीअं ॾींदासीं त हे असांजो हिते ऑडियो क्लियर अची वियो, हे कंट्रोल्स ऐं हीअ असांजो सिंधू जे नाले सां। हिनखे मां हिते पास थो कयां, हिन वीडियो में हूअं ई आवाज़ु कोन्हे, हेडफोन लॻाया पोइ ॾिसूं था आवाज़ु अचे थो या न। हाणे इहे साॻा ई जेके मां तव्हांखे एट्रीब्यूट, प्रीलोड, ऑटो प्ले, म्यूटेड दसिया हुया, उहे साॻा ई तव्हांजा हिन ऑडियो सेक्शन में बि लॻंदा। फॉर एग्ज़ाम्पल मां हिनखे म्यूटेड कंदुसि त हे हिते ॾिसो म्यूट थी वियो, वरी हिनखे असांखे बराए करिणो पवंदो। ठीकु आहे, इहे साॻा ई तव्हां वीडियो वारा एट्रीब्यूट ऑडियो में लॻाए सघो था, ऑडियो वारा वीडियो में। एट्रीब्यूट साॻा आहिनि, सिर्फ़ु वीडियो ऐं ऑडियो टैग चेंज थींदो। उमेद वीडियो ऐं ऑडियो तव्हां लॻाइणु सम्झी विया हूंदव। इन ई पेज में असां कमु कयूं था वेठा। सुभाणे नई क्लास सां गॾु थींदासीं। अपडेट्स वग़ैरह तव्हां मूंसां शेयर कजो ज़रूरु। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त ॿिए नए सबक़ सां तव्हां सां गॾु मुलाक़ात थींदी।